अरे गाल तो बुध ये छा पे बुधा तू अज अदे बचल के सामू मो सामू जवाब दे दा मल कोन विड़े तू बस बाबा साईं ऐं मल कोन विड़ंदुसि चवी छा थो जॾहिं न तोखे आऊं मलंगा जलींदो अब मल न विड़ त भगो बीठो हूंदो मल जे लाइ अॼु हुन वॾेरे बचल खान खे मुंहुं साम्हूं जवाब ॾेई आयो आहे केॾां विया हुनजा मखण केॾां विया हुनजा ॿकर बुसरियूं खाई तोखे हेड़ो पहलवान खे उहे सभु लुड़ी विया बाबा साईं भले राज वारा मूंखे मेणा ॾियनि ऐं अबू बचल खान मूंखे मयारूं ॾे पर यार ऐं मल कोन विड़ंदुसि तूं हाणे मल न विढ़ंदे चयमि न मां कॾहिं बि मल कोन विड़ंदुसि मां मल वरी थी पुछाए तूं मल न विढ़ंदे भेण चयोमांइ न त मल मां न विड़ंदुसि त बस मल न विड़ंदुसि तूं मल छो न विढ़ंदे इहो मां चङी तरीक़े सां ॼाणियां थी चाचा बचल खान ऐं राज जी इज़त तुंहिंजी मन जी मर्ज़ीअ खां मथे आहे ॾिसां थी त तूं मल कीअं नथो विड़ी भेण नूरा तूं मुंहिंजे मसलनि में टंग न अटकाए अरे हेॾां इहो मसलो छा आहे जो तव्हां पाण में अटकिया बीठा आहियो ॾिसी थो बाबा साईं ॾिसी थो जंहिं मां ॾिस ॻाल्हि ॻाल्हि में अची विच में पवे थी मल मां विड़ां थो या नथो विड़ां ही हरू भरू अची मर्दानी ॻाल्हि में विच में पवे थी ही हिकु तुंहिंजो मसलो न आहे तोसां गॾु मेणा ऐं मयारियूं असांखे बि मिलंदियूं मुंहिंजे करे तव्हांखे छा मेणा ऐं मयारूं मिलंदियूं छो त नूरा तुंहिंजी भेण मां तुंहिंजो पीउ आहियां तुंहिंजी नक निर्जाई जी जेका सज़ा आहे न सभिनी खां वधीक बचल खान खे मिलंदी छो जो सॼी सिंध जा मल हुनखे मेणा ॾींदा राज वारा बि वाह जी इज़त कंदसि त जंहिंखे तिरीअ ते मखण जा चाहणा रखे चटराईंदो आहे उहो पहिरें जोड़ जो मल बणिजी वियो बाबा साईं भले मूंखे अबे बचल खान जे कदमनि तां कंद खणणो ई न पवे पर बाबा साईं आऊं मल कोन विड़ंदुसि मां तोसां सींद जो वाइदो थी कयां त तोखे मल विढ़णी पवंदी नूरा भेण जिद न कर जिद मां ई ॻोठ छॾे हलियो वेंदुसि पर मल कोन विड़ंदुसि आऊं मल ॻोठ त तूं छॾे ई नथो सघीं पहिरें पई चाचे बचल खान खां माफ़ी घुरंदे ऐं मल बि विढ़ंदे बाबा साईं न्याणी ॿार खे पंहिंजे वात सां समझाईंसि पंहिंजे वात सां 4 ॾींहंनि जी हिते महिमान आहे अजायो दिलि में पराए घर ॾुख खयूं हली वेंदी परायो घरे तूं ॻाल्हाई छा थो पंहिंजो केरु आहे अधो उर्स परायो आहे उन सां मुंहुं मिटी कई आहे न सभु आहियूं ॾाढे आदम जी औलाद को वाढो आहे त को दर्जी आहे त को लोहार आहे सभु पंहिंजा पाण में त आहियूं ॿियो केरु आहे हिते बाबा साईं मां बस कयो मुंहिंजी भेण मां चांहि खां ई बस कई बस न ॿिन्हिनि खे बांह ॿधी मां बस कयो अजीब छोकिरो आहे सम्झ खां ॿाहिरि आहे हिनखे केरु सम्झाए सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।